कहाणी 14 मोल ज़िंदगी। कराची, दिसंबर जी उदास शाम। छिडरा छिडरा ककर आसमान ते निकिरंदड़ आग पुॼाईंदड़ ख़ामोश आहीं। दरअसल सियारे में शाम जो सुम्हण करे सुस्ती अहिड़ी त विकोड़े थी वञे जो तुंहिंजी मैडम हैदराबाद वई आहे। ख़ामोशी। किथे ग़लति वक़्त ते त न आयो आहियां? न न, अहिड़ी का ॻाल्हि नाहे। ॻाल्हाई नथो? अञा निंड? तुंहिंजी सियासत जा कहिड़ा हाल आहिनि? प्यारा, सियासत मुंहिंजे बाबे जी नाहे, तुंहिंजी बि आहे। फिकाइप जो टहक। ख़ामोशी। तुंहिंजी सर्विस जो कहिड़ो हाल आहे? मिड़ई गाॾो गिहिलजे पियो। मुतमैन आहीं? रहण जी कोशिश में रुधल आहियां। मुंहिंजो मतिलबु आहे, तुंहिंजो ज़मीर मुतमैन आहे? मूंखे तूं मुंहिंजे ज़मीर खां धार त करे नथो सघीं। तंहिंजी माना त तूं पाण खे बेज़मीर बनाइण में रुधल आहीं। मां तुंहिंजे नतीजे खे रद्द नथो कयां। एॾी जुरत वारी बेशर्मी? न, हक़ीक़त जो एतिराफ़। ख़ामोशी। ॿिया कहिड़ा हाल आहिनि? वक़्तु कीअं पियो गुज़रे? तो इहो सवाल मूं ॾांहुं लिखियल ख़त में बि कयो आहे। ॼाणां थो तूं इहो सवाल हर मिलंदड़ खां रुॻो हिन करे कंदो आहीं त जीअं पंहिंजे मक़सद जे बयान लाइ मैदान तयारु करे सघीं। मतिलब त जवाबु ॾींदड़ अॻिलो फितरी तौरु पंहिंजनि हालतुनि जे गैर यकीनीअ में अदम सलामतीअ जो रोअण पिटींदो, ज़ुल्म, बेइंसाफ़ी ऐं ज़ियादतियुनि जो बयानु कंदो, बयान कई गैर सलामत मुस्तक़बिल वग़ैरह वग़ैरह। पोइ तूं मैकेनिकल अंदाज़ में लाइन फिट करणु शुरू कंदे। प्यारा, असांजे मुल्क में समाज जूं इहे कहिड़ियूं हक़ीक़तूं आहिनि जंहिंजो अहसासु न रुॻो तूं पर हर मज़लूम इंसान करे थो। पर बुनियादी सवाल आहे त इहे ॾाढायूं ऐं बेइंसाफ़ियूं ख़तमु कीअं थियनि? रुॻो रोअण ऐं शिकायतुनि सां त कुझु न विरंदो। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सभु मज़लूम तबिका गॾिजी जिदोजहद कनि, तहरीक हलाइनि। हाल ऐं मुस्तक़बिल जी सलामतीअ लाइ तहरीक हलाइण लाइ तंज़ीम जी ज़रूरत आहे, क़ुर्बानियुनि जी ज़रूरत आहे। छाकाणि त वॾो टहक, वॾो हरामी आहीं। तुंहिंजे इन्हीअ फ़ितवा सां इतफ़ाक़ नथो कयां। ख़ैर, हलूं ॿाहिरि? हलूं था। मां हथु मुंहुं धोई वठां। देरि लॻंदी? ख़ासि न, तूं तेसिताईं हितां को किताबु खणी ॾिस। मुंहिंजे ख़त जो जवाबु? हिन नोटबुक में अंदरि रखियल लिफ़ाफ़े में। हीअ नोटबुक पढ़ी सघां थो? ख़ुशीअ सां। बकवास लिखियल अथसि, पढ़ी वक़्तु ज़ियान कंदे। चइबो त बकवास बि लिखीं थो? मां ख़ुदि हिन धरतीअ ते बकवास आहियां। चङो, जल्दी कपिड़ा मटे वठि। ख़त। तूं मूंखे लेक्चर पियारण सां गॾु जेको हिदायतनामो ॾिनो आहे उन्हीअ बाबति मां कुझु चवणु नथो चाहियां। तो पुछियो आहे, वक़्तु कीअं पियो गुज़रे? सम्झां थो तुंहिंजो हीउ सवाल रस्मी ऐं रवायती आहे, पर न ॼाण छो मूंखे हीउ गैर अहम ऐं रस्मी सवाल हयातीअ जो ॻिभ लॻंदो आहे। ॼम ऐं मौत जे विच में भरियल ऐं चुरपुर कंदड़ विथी जंहिंखे हयातीअ जो नालो ॾिनो वञे थो, इंसान लाइ उन्हीअ जो घारणी बुनियादी सवाल आहे। हिन सवाल खे हर ॼणो पंहिंजे ई अंदाज़ ऐं रूप में जवाबु ॾिए थो। तजुर्बे ऐं हालतुनि आहार पंहिंजे इन जवाब मां केरु केतिरो मुतमैन ऐं गैर मुतमैन आहे या इत्मिनान लाइ जाखोड़ करे थो, इहा अलॻि ॻाल्हि आहे। बहरहाल, मुंहिंजा दोस्त, घारियां पियो, नौकिरी कयां पियो, न करणु चाहींदे बि, जो हिन खां वधीक ॿिए कंहिं बि ज़रूरत में ज़लील थी नथो सघिजे। पर पोइ बि हिन ज़लालत जो भार खणण जी भरपूर ख़्वाहिश रखां थो, छाकाणि त ज़िंदा रहणो अथमि। हथां ई हमेशह हिन खुटके ऐं डप जी ज़हनी अज़ाब में भोॻींदो आहियां त किथे हीउ ज़लालत जो भार हथां छॾाइजी न वञे। ऐं पोइ छा थींदो जो भयानक सवाल। ख़त नामुकम्मल। नोटबुक में। चयाईं, उदास आहीं? चयमि, का ॻाल्हि न आहे। चयाईं, तबियत ख़राबु अथई? चयमि, ज़िंदगी ई ख़राबु आहे। चयाईं, मतिलबु विफली पियो या फिलासाफ़ी पियो थापीं? चयमि, न, तूं न सम्झी सघंदे। चयाईं, तूं सम्झाए त मां बि सम्झां। चयमि, भिटाईअ चयो आहे त अला ॾाही न थियां, ॾाहियूं ॾुख ॾिसनि। चयाईं, साईं भला इहा कहिड़ी ॾाहप आहे जंहिं अव्हां खे संदसि ठठोले खे महसूसु कंदे नज़रअंदाज़ कयां थो। चयमि, तोखे ख़बर आहे त सिंध अॼु तारीख़ जे उन्हीअ दौर मां गुज़री रही आहे जंहिं में संदसि मुस्तक़बिल जो फ़ैसिलो थियणो आहे।
मां हिकु सुजाॻ, हसास ऐं सुलझियल ज़हन आहियां। चौधारी ऐं विख विख ते जेको ज़ुल्म ऐं अन्याय, कमीणायूं ऐं ज़लालतूं थियनि थियूं ॿियनि सां या ख़ुदि मूं सां, तिन खे महसूसु कयां थो ऐं उन अहसास हेठि भोॻियां थो, चाहियां थो ऐं ॼाणां थो त हीउ सभु कुझु तब्दील थियणु घुरिजे, ख़तमु थियणु घुरिजे। हिन हक़ीक़त खां सुॼाण आहियां त तब्दीली जे हिन जाखोड़ में शामिलु थियण ऐं उन में पाण विञाए छॾणु न रुॻो अॼु जी हालतुनि में मुंहिंजो बुनियादी फ़र्ज़ु आहे, पर मुंहिंजे ज़ाती बेइत्मिनानी ऐं ज़हनी छिकताण जो इलाज बि। ॾोहारी हुजण जो इहो तिखो अहसासु आहे, जंहिंजा कापारी ढक मूंखे कॾहिं कॾहिं साणो ऐं बेसतो कयो छॾनि, ऐं मां ओचितो अहसासु थियमि थो त किथे लेक्चरबाज़ी त न करे रहियो आहियां। चुप थी वञां थो, ख़ामोशी टोड़ींदे, सवाइ कंहिं अॻुवाट जे वीचार जे फ़िल्म जे प्रोग्राम पेश कयां थो। हल त फ़िल्म ते हलूं। चई नथो सघां, हीउ बनावती ऐं वक़्ती फ़रार जा तरीक़ा पनाह ॾियण में केसिताईं साथ ॾींदा। सिंधी शागिर्दनि जो हिकु वफ़द आयो किताबनि ते पयल बंदिश ख़िलाफ़ एहतिजाजी जुलूस में शरीक थियण लाइ। नींड ॾियण वास्ते ॻाल्हियुनि कंदे ॿुधायाऊं, जुलूस में शरीक थियण लाइ अक्सर लेखकनि ऐं शाइरनि मुख़्तलिफ़ अज़र पेश करे इनकार करे छॾियो आहे, जिन में क़ौमी अवामी लक़बनि सां नवाज़ियल बि शामिल आहिनि। किन चयो हीउ वक़्त खां अॻे जोखी वारो ऐं अजायो माराईंदड़ क़दम थींदो। कंहिं चयो मां बचिड़े वाल आहियां, जे मूंखे कुझु थियो त मुंहिंजनि बच्चनि खे क़ौम त कोन संभालींदी। कंहिं नौकरीअ जी मजबूरी ॾेखारी। कंहिं चयो बाबा इहा सियासत आहे, असां फ़नकारनि जो छा वञे। कंहिं चयो सबुरु कयो, पंहिंजनि जी हुकूमत आहे, घणो कुझु थींदो। किन ठल्हो हमदर्दीअ जो जज़्बो ॾेखारींदे पंहिंजे शरीक न थियण लाइ पंहिंजे पर में को वज़नी अज़र पेश कंदे जुलूस खे कामयाब बनाइण लाइ ढेर सलाहूं ॾिनियूं। ऐं जॾहिं खेनि असां ॿुधायो त फलाणा फलाणा नाले चढ़िया इनकार करे चुका आहिनि ऐं असांखे जुलूस कढण खां झलियो अथनि, लानतुनि जा दूड़िया लाहे ॾिना ऐं खेनि कायर, बुज़दिल, विकाणल जे लफ़्ज़नि सां नवाज़ियो। ख़ैर, मां सोचे रहियो हुअसि त कहिड़ो अज़र पेश कयां। नेठि को बि अज़र न सम्झो या अहिड़ी इख़लाक़ी जुरत सारे न सघियसि। शरीक थियण जी हाम भरियमि, हमदर्दी ॾेखारियमि ऐं चंदो ॾिनुमि। ॼाणां थो मां जुलूस में कोन वेंदुसि, मञां थो हालतुनि सां मुक़ाबले जी जुरत कान अथमि। सोचां थो मूं जो शागिर्दनि खे चयो त मुंहिंजूं हमदर्दियूं अव्हां सां आहिनि, सो हमदर्दीअ जी ज़रूरत ज़रूरतमंद शागिर्दनि खे आहे या मूंखे पंहिंजो पाण खे। अॼु ऑफ़िस में कंहिं हादिसे सबबि ओचितो नौकरीअ जी गैर यकीनी हुजण जो शदीद अहसासु थियो। अहिड़े क़िस्म जी गैर यकीनी हालतुनि जे नतीजे में गैर सलामतीअ वारी अज़ियतनाक भोगना ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। सम्झ में नथो अचेमि त हीअ सिसैप्स वारी ज़िंदगी पंहिंजो पाण ते छो मिढ़ी अथमि। एतिरे क़दुरु जो हीअ ज़िंदगी मुंहिंजी कमज़ोरी बणिजी वई आहे। टियों ॾींहं जे वाक़िए जंहिं रीति मूंखे ज़लील कयो ऐं नीचपणी जो शदीद नोटबुक हथनि मां फुरींदे फिटो कंदे, अड़े यार छा पढ़ी कंदे, उथ त हलूं। डैम इट्स कम ऑन। ॿाहिरि रस्ते ते कामरेड छा पियो सोचीं, तुंहिंजे ख़त ते ऐं नोटबुक में लिखियल बकवास आहे, वक़्ती तौर उभरियल जज़्बनि जो जज़्बाती इज़हार। हुन ते सोचे पंहिंजी एनर्जी ज़ियान न कर। पर मूंखे सम्झ में नथो अचे त सवाइ कंहिं नस्बल ऐन जे नेठि तुंहिंजे ज़िंदा रहण जो मक़सदु पंहिंजे जुबली घुर्जुनि जी पूराईअ लाइ मथा कट करणु। त छा तूं पंहिंजे इन्हीअ ज़िंदगीअ मां मुतमइन आहीं? केर बि पंहिंजी ज़िंदगीअ मां मुतमइन न आहे। इहो डिफेंस मैकेनिज़म आहे। तूं हिन खे डिफेंस रिएक्शन बि चई सघीं थो, पर ईअं करणु या इन अंदाज़ सां ईअं सोचणु ज़रूरत बणिजियो पवे। पर प्यारा, जुबली घुर्जुनि खे त जानवर बि पूरो कनि पिया। तूं इंसान आहीं, हिकु सुलझियल ऐं सम्झ त मां तुंहिंजे मफ़हूम वारो इंसान न आहियां। तोसां पोइ ॻाल्हाइणु अजायो आहे। मां त केतिरा भेरा अॻु बि अर्ज़ु करे तूं वॾो हरामी आहीं। मां पक सां चई नथो सघां। हर संजीदीअ ॻाल्हि खे मज़ाक में टारियो छॾी मां सोचे बि नथो सघां त तुंहिंजी ज़ात एतिरो डीजनरेशन जी ओढ़ा में। ख़ैर, तूं छा बि चईं, तुंहिंजी राय जे इज़हार जो हक़ मञींदे मां तोखे ॿुधायां थो त मां न टर्मिनोलॉजीअ जे लफ़्ज़नि में पंहिंजी ज़ात जी असलियत खे महदूद रखणु चाहियां थो, न ई लफ़्ज़नि जे हदुनि अंदरि पंहिंजी असलियत खे फोलहणु चाहियां थो।
ॿोलीअ जा लफ़्ज़ इंसान नेठि पंहिंजे उन्हनि मक़सदनि लाइ लाइ ठाहिया आहिनि, पर मां सम्झां थो त मुंहिंजो डिजेनरेशन वारो रिमार्क शायदि तुंहिंजे अना खे धकु थी लॻो आहे। न, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। पोइ ओचितो हीउ तुंहिंजो तिखो ॾमरियल ऐं अॻिराईअ वारो लहजो? ख़ामोश। वाउंडेड प्राइड? न, डिजेनरेशन जो अहसासु, गॾियल टहक। वॾो हरामी आहीं, नेठि तूं लवाई छो थो? इन खां सवाइ ॿियो चारो कोन आहे। घड़ीअ जी माठ खां पोइ हिक ई चकर में घुमंदड़ ज़िंदगीअ जी बेज़ारीअ वारे ऐं हिक रंगी अहसास खे मिटाइण लाइ को सांग त घुरिजे। त पोइ ख़त ऐं नोटबुक में जो लिखियल बकवास आहे। अच त हिन होटल में चांहि पियूं। ख़ामोश आहीं, बेज़ार बि। सबबु? छा इहो ज़रूरी आहे त हर ॻाल्हि खे सबबु ॾिनो वञे? प्यारा, तो घणो वक़्तु पाण खे ठगे धोखे में रखे नथो सघीं। कोशिश करे रहियो आहियां, छाकाणि त मां सम्झां थो मुंहिंजो छुटकारो ई पाण खे कामयाबीअ सां ठगण में आहे। बकवास बंदि कर। तूं पाण खे घणो वक़्तु धोखे में नथो रखी सघीं। तहरीक खां जुदा थियण खां पोइ तुंहिंजे लाइ हिन वक़्तु बुनियादी सवाल आहे पाण खे कंहिं रीति मुतमइन रखणु। तो पाण खे मुतमइन रखण लाइ ॿियनि ड्रॉ कंदड़ लेबतड़ जंहिं सोच जो अंदाज़ो इख़्तियार कयो आहे, उन्हीअ में पंहिंजी ॾोही हुजण जे एतिराफ़ जो शदीद अहसासु आहे। जॾहिं त हमराहनि ते फ़ाइदनि सां मिलाए इंतिहाई बेशर्मीअ सां ज़हनी सुकून हासिल कयो आहे। गद्दारीअ में मुहब वतनीअ जा कारण ॻोल्हिबा आहिनि। पंहिंजनि बदमाशियुनि, कमीणाइनि ऐं ज़लालतुनि में मक़सद जी ख़िदमत जा पहलू ॻणाया आहिनि। काइरप बुज़दिलीअ ऐं मौक़े परस्तीअ खे मौक़े शनासीअ जो लेबिल लॻायो आहे। हू इन्हीअ में ख़ुशि ऐं मुतमइन आहिनि। तो जेको अंदाज़ इख़्तियार कयो आहे, उन्हीअ सां तूं पाण खे कॾहिं बि मुतमइन नथो करे सघीं। छाकाणि त ख़ैर, मां आईंदा कोशिशि कंदुसि त अहिड़ा ईमानदार जज़्बनि जे इज़हार जो शिकार न थियां। इहा ख़ुदकशी थींदी, ॼाणां थो, पर चाहियां थो। पर तूं ईअं करे न सघंदे। इहा तुंहिंजी पंहिंजी ऑप्टिमिज़म आहे। तुंहिंजे मौजूदा हालतुनि ऐं ज़हनी कैफ़ियत खे आॾो रखे मां तोखे हिकु मुख़्तसिर कमु सौंपणु चाहियां थो। उहो हीअ त कॾहिं कॾहिं असांखे मज़मून मां अहिड़ी का बि जवाबदारी खणी नथो सघां। तूं ज़लील आहीं। मोल ज़िंदगियुनि ते अहिड़नि लफ़्ज़नि जो असरु कोन थींदो आहे। ख़ामोशी, उदास ऐं चुभंदड़ ख़ामोशी। ओचितो होटल में थींदड़ गोड़ जो अहसासु ऐं बेज़ारी।